सिंधी अदब जी दुनिया में शामिल कयूं था हज़रत सलमान फ़ारसी रज़ी अल्लाह अन्हु ते लिखियल मोहतरम अल्ताफ़ शेख जी हीअ ॼाण ॾींदड़ ख़ूबसूरत तहरीर। हज़रत सलमान फ़ारसी रज़ी अल्लाह अन्हु जंहिंजे नाले मदीने में खजूर जो बाग़ मशहूरु आहे ऐं मदीने जूं ज़ियारतूं करण दौरान हर हिक जो उतां लंघ थिए थो ऐं हिन नेक इंसान जो नालो हर हिक जी ज़बान ते अचे थो। हज़रत सलमान फ़ारसी रज़ी अल्लाह अन्हु हुज़ूर अकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन जे सचनि आशिक़नि मां हो। जॾहिं पाण करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन मके खां हिजरत करे मदीने पहुता त सलमान फ़ारसी जिन यसरब जे हिकु यहूदी वटि ग़ुलाम हुआ ऐं हिन जे खजी जे बाग़ में कमु कयो थी। हज़रत सलमान फ़ारसी रज़ी अल्लाह अन्हु इस्फ़हान शहर जे भर वारे हिकु ॻोठु आबुल मुल्क जो रहाकू हो। इस्फ़हान ईरान में आहे जेको उन्हनि ॾींहंनि में फ़ारिस सॾिबो हो, उन करे हू सलमान फ़ारसी सॾिजणु लॻो। दरअसल सलमान फ़ारसी जो असुलु नालो माबा हो ऐं हू हिकु आतिश परस्त जे घर में ॼाओ जेके बाहि जा पूॼारी हुआ। तिनि ॾींहंनि में सॼो ईरान बाहि जे पूॼारियुनि खां मशहूरु हो। कुझु घर ईसाइनि ऐं यहूदियुनि जा पिणु हुआ। ईरान में इस्लाम बाद में 650 ईस्वी धारे आयो ऐं बाहि जे पूॼारियुनि जो आतिशकदो विसायो वियो। सॼे ईरान जे माण्हुनि इस्लाम क़बूल कयो। केतिरा आतिश परस्त ख़ासि करे पारस शहर जा हिंदुस्तान हलिया आया ऐं अॼु बि कराची ऐं बम्बई जहिड़नि शहरनि में रहनि था ऐं पारसी सॾिजनि था। उहे बाहि जी पूॼा कनि था। सलमान फ़ारसी रज़ी अल्लाह अन्हु खे नंढे हूंदे खां ई दीन हक़ ते हलण जी जुस्तजू हुई। हू पंहिंजो धर्म छॾे ईसाई पादरियुनि ऐं राहबनि जे पोयां लॻो। हिकु राहब जेको निहायत पाकबाज़ ऐं परहेज़गार हो ऐं अमूरिया शहर में रहियो थी, तंहिं मरण वक़्तु माबा यानी हज़रत सलमान फ़ारसी रज़ी अल्लाह अन्हु खे चयो, ए हक़ जी ॻोल्हा कंदड़ नौजवान, हिन वक़्तु चइनी पासे कुफुर ऐं शिरक जूं विॼूं चमकी रहियूं आहिनि, पर हाणे उन नबी आख़िरुल ज़मान जी पैदा थियण जो वक़्तु वेझो अची वियो आहे जेको अरबस्तान जे रेगिस्तान मां उथी दीन हनीफ़ खे ज़िंदा कंदो ऐं हू उन धरती ते हिजरत कंदो जिते केतिरा ई खजियुनि जा वण हूंदा। माबा यानी सलमान फ़ारसी रज़ी अल्लाह अन्हु खे हाणे नबी आख़िरुल ज़मान जे दीदार जी जुस्तजू हुई। हू हर वक़्तु उन ॻोल्हा में रहियो थी त को अहिड़ो क़ाफ़िलो मिली वञे जेको हिन खे अरबस्तान जे उन धरती ते वठी हले। आख़िर में हिन जी उमेद पूरी थी ऐं बनू कल्ब क़बीले जो हिकु क़ाफ़िलो हिन शहर अमूरिया मां अची लंघियो। जॾहिं क़ाफ़िलो वादियुल कुरा पहुतो त क़ाफ़िले जे माण्हुनि जी नीयत ख़राब थी पई ऐं हिन सभा जे दिलि वारे नौजवान खे ग़ुलाम बनाए हिकु यहूदी खे विकिणे ॾिनो। हज़रत सलमान फ़ारसी रज़ी अल्लाह अन्हु कुझु ॾींहुं यहूदी वटि रहियो हूंदो त हिकु ॾींहुं उन यहूदी जो हिकु माइटु जेको यसरब जो रहाकू हो हिन सां मिलणु आयो। हिन खे हिकु ग़ुलाम जी ज़रूरत हुई जंहिं लाइ हिन पंहिंजे मेज़बान सां ॻाल्हि कई त मेज़बान हिन खे हिकदमि माबा विकिणे ॾिनो। हीअ अमरा माबा खे यसरब जंहिंजो नालो हुज़ूर अकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन जी हिजरत बाद मदीनो थियो वठी आयो। माबा चौधारी खजनि जा वण ॾिठा त हिन खे पक थी वई त जंहिं नबी आख़िरुल ज़मान जो ज़िक्र अमूरिया जो ईसाई राहब कंदो हो, उहो नबी पंहिंजा क़दम पाक हिन शहर यसरब में ज़रूरु घुमाईंदो। आख़िर हिकु ॾींहुं उहा साहत बि अची वई जो माबा खे इंतज़ारु हो। हू पंहिंजे यहूदी आका जे बाग़ में खजनि जे हिकु वण ते चढ़ी खारकूं पटे रहियो हो। संदसि मालिक हेठि वेही रहियो। एतिरे में हिकु यहूदी शहर खां डोड़ंदो आयो ऐं चवणु लॻो, मके खां हिकु शख़्स कुबा में आयो आहे जंहिंसां यसरब जा केतिरा ई माण्हू नंढा वॾा मिलण लाइ वञी रहिया आहिनि। हू पंहिंजो पाण खे नबी थो सॾाए ऐं हिन जी दावा ते माण्हू यकीन बि कनि था। माबा उहो ॿुधी अहिड़ो ख़ुशि थियो जो बदहवासी जे आलम में वण तां हेठि लही हिन आयल यहूदी हमरा खां पुछणु लॻो, तो छा पए चयो, हिकु दफ़ो वरी ॿुधाए। माबा जो आका पंहिंजे ग़ुलाम जी तजसुस ऐं बदहवासी ते बाहि थी वियो ऐं ज़ोर सां थफड़ूं वाहे कढियाईंसि, वञ निभागा वञी पंहिंजो कमु कर, तुंहिंजो छा वञे उन्हनि ॻाल्हियुनि में। माबा यानी हज़रत सलमान फ़ारसी रज़ी अल्लाह अन्हु दिलि ते पथर रखी फ़िलहाल माठि थी वियो। पर पोइ जीअं जीअं हिन खे मौक़ो मिलंदो हो त
हुज़ूर अकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन जी ख़िदमत में वञी हाज़िर थींदो हो। कुबा उहा जाइ आहे जिते हुज़ूर अकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन मदीने में अंदरि अचण खां अॻु कुझु वक़्त लाइ शहर खां ॿाहिरि अची मंज़िल अंदाज़ थिया हुआ ऐं उन हंध ते मस्जिद ठाहे निमाज़ पढ़ियाऊं। इहा मस्जिद कुबा जे नाले सां मशहूरु आहे ऐं इस्लाम जी पहिरीं मस्जिद आहे। हिन मस्जिद में 2 रकातूं निमाज़ पढ़ण जो सवाबु उमिरि जेतिरो चवनि था। उन करे मदीने आयल हाजी रोज़ानो हज़ारनि जी तादाद में हिन मस्जिद में अचनि था ऐं खजनि जो बाग़ जंहिंजी यहूदी मालिक वटि माबा ग़ुलाम थी आयो वेझो ई आहे। माबा हुज़ूर अकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन खे पंहिंजी ज़िंदगीअ जो सारो अहवाल ॿुधायो ऐं इस्लाम क़बूल कयो। हुज़ूर पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन माबा जो इस्लामी नालो सलमान रखियो ऐं उन ॾींहं खां पोइ माबा बिन बोज़िकशान सलमान फ़ारसी थी वियो। बदर ऐं उहद जूं लड़ायूं लॻियूं पर सलमान फ़ारसी रज़ी अल्लाह अन्हु ग़ुलामीअ जे घटि करे उन्हनि में शामिलु थी न सघियो। हुज़ूर अकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन खे सलमान फ़ारसी जी मजबूरी जी ॼाण हुई, हिकु ॾींहुं पाण करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन हिन खे फ़रमायो त सलमान तूं पंहिंजे आका खां पंहिंजी क़ीमत चुकाए पाण खे आज़ादु कराए। सलमान फ़ारसी रज़ी अल्लाह अन्हु पंहिंजे आका सां ॻाल्हि कई, जंहिं कुझु सोन ऐं 300 खजुनि जे वणनि जो मुतालबो कयो। हुज़ूर अकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन साहबिन सां गॾिजी सलमान फ़ारसी जी आज़ादी जी घुर्ज लाइ सोन जो शर्त त पूरो करायो पर 300 खजुनि जा वण बि लॻाया। अॼु उहो बाग़ जंहिंमें खजुनि जा वण आहिनि, जेको दरअसल यहूदी आका जी मिल्कियत हुई पर सलमान फ़ारसी जे बाग़ जे नाले सां सॾिजे थो ऐं मदीने जी अजवा नाले खजीअ लाइ मशहूरु आहे त उहा हुज़ूर अकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन पाण पोखी हुई ऐं आयल हाजी तबरक तौरु या नज़र ऐं जादू टोणे फीणे खां बचण लाइ खजीअ जी इहा जिन्स ख़रीद कनि था। 5 हिजरी में खंदक जी लड़ाई लॻी। खंदक जी लड़ाई में शहर जे चौधारी खंदक खोटण जी सुठी राय हज़रत सलमान फ़ारसी रज़ी अल्लाह अन्हु ॾिनी, जंहिं बाद हुज़ूर पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन 3000 असाबिन सां गॾिजी खाई यानी खंदक खोटी ऐं उहो खोटाई जो कमु अटकल 15 ॾींहंनि में पूरो थियो। उन वक़्तु मदीने जे मुहाजिरीन ऐं अंसारनि में अची बहस थियो त सलमान फ़ारसी रज़ी अल्लाह अन्हु कंहिंसां गॾु आहे। हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन उहो बहस ॿुधो त फ़रमायो, सलमान रज़ी अल्लाह अन्हु मुंहिंजे अहले बैत मां आहे। सुभान अल्लाह, सलमान रज़ी अल्लाह अन्हु जो छा त मुक़द्दर थियो। फ़ारिस जे ग़रीब ऐं मिसकीन इंसान लाइ ॿिन्ही जहाननि जे सरकार आका मोहम्मद मुस्तफ़ा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन पंहिंजी ज़बान मुबारक सां पंहिंजे अहले बैत में शामिलु फ़रमायो। खंदक जे करे मुश्रिक शहर ताईं न पहुची सघिया। उन खां अलावा अल्लाह ताला बि मुस्लमाननि खे गैब मां मदद कई ऐं अहिड़ा असबाब पैदा कया जो दुश्मन 27 ॾींहंनि खां पोइ नाकाम थी मोटी विया। हिन लड़ाई खां पोइ हज़रत सलमान फ़ारसी रज़ी अल्लाह अन्हु हर लड़ाई में शामिलु थियो। हिन जो इश्क़ रसूल ऐं शौक़ जहाद ॾिसी हिकु दफ़े हुज़ूर अकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन फ़रमायो, जन्नत 3 माण्हुनि जो इश्तियाक़ रखे थी। हिकु हज़रत अली रज़ी अल्लाह ताला अन्हु जो ऐं ॿियो हज़रत अमार रज़ी अल्लाह ताला अन्हु ऐं टियों सलमान रज़ी अल्लाह ताला अन्हु जो। हिकु ॿिए मौक़े ते हुज़ूर अकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन खेनि सलमानुल ख़ैर जो लक़ब अता फ़रमायो। हुज़ूर अकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन जी रहलत खां पोइ सलमान फ़ारसी रज़ी अल्लाह अन्हु वॾे अरसे ताईं मदीने में रहियो। फ़ारूक आज़म रज़ी अल्लाह अन्हु जे अहदे ख़िलाफ़त में हिन इराक़ में ई रहणु पसंदि फ़रमायो। ईरान ते हमले वक़्तु हू बि मुजाहिदीन इस्लाम में शरीक थी वियो ऐं केतिरनि ई जंगियुनि में दादे शुजात हासिलु कयईं। फ़ारूक आज़म रज़ी अल्लाह अन्हु सलमान फ़ारसी रज़ी अल्लाह अन्हु खे मदान जी गवर्नरी पिणु ॾिनी। हिन मर्द दरवेश गवर्नरी वारे ॾींहंनि में बि सादगी खां कमु वरितो। सॼो पघार ग़रीबनि में विराए छॾींदो हो। पेट कुवत लाइ तदा ठाहे विकिणंदो हो। कंहिंसां बि तिखो थी न ॻाल्हाईंदो हो। हिकु ॾींहुं कंहिं शख़्स सलमान फ़ारसी रज़ी अल्लाह अन्हु खे गारियूं ॾिनियूं। पाण फ़रमायाऊं, भाउ मुंहिंजा, जेकॾहिं क़यामत जे ॾींहुं मुंहिंजे गुनाहनि जो पुड़ ॻरो हूंदो त जेकी कुझु चयो आहे
मुंहिंजी हालति उन खां बि ख़राबु हूंदी ऐं जे मुंहिंजे गुनाहनि जो पुड़ हल्को हूंदो त तुंहिंजे घटि वधि ॻाल्हाइण खां आउं छो घबरायां। हज़रत सलमान फ़ारसी रज़ी अल्लाह अन्हु 35 हिजरी में वफ़ात कई। उन्हनि ॾींहंनि में हज़रत उस्मान रज़ी अल्लाह अन्हु जो दौरे ख़िलाफ़त हो। संदन उमिरि लाइ मुख़्तलिफ़ रवायतूं आहिनि। के चवनि था त पाण 100 खनि सालनि जो थियो, के 200 सालनि जी आसपास जी उमिरि ॿुधाइनि था। संदसि कुनियत अबू अब्दुल्ला सॾी वञे थी।